नाज़रीन MW न्यूज़ में खुश आमदीद। अॼु ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं। मिसण जी मला बिरादरी मिसण थाणे ते मुक़ररु थींदड़ SHO नूरदीन मला जी दावत कई। SHO मिसण मलाह ताक ते पहुचण ते मला बिरादरी शानदार इस्तक़बाल कयो ऐं मला बिरादरी जे मौज़ूदीन अजरकूं पाराई। SHO मिसण मला बिरादरी ज़ोर भरियो त पंहिंजे उभरंदड़ नस्ल खे वधि खां वधि दीनी ऐं दुनियावी तइलीम ॾियारियो। तइलीम सां ई असां तरक़ी करे सघूं था। SHO मिसण नूरदीन मला चयो त मंशियात जे विकिणे वास्ते खां परहेज़ करियो, बुरी सोबत ऐं सुठे माहौल में रहो। बुरी सोबत खां परे रहो, सुठे माहौल सां तइलीम जे ज़रिए शऊर पैदा करे सघिजे थो। मला बिरादरी SHO मिसण नूरदीन मला समेत आयल स्टाफ खे मानी खाराई। उन सां गॾु हिन ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु ईंदड़ ब्रेकिंग न्यूज़ ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।